नाज़रीन, सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मुतालबो कयो आहे त सुप्रीम कोर्ट सिंध में आइन जो आर्टिकल 140A लागू करे। उन मामले ते कानूनी हलकनि में वॾो बहस शुरू थी वियो आहे। उन हवाले सां असां माहिराणा राय ॼाणण लाइ राब्तो कयो आहे मशहूर कानूनदान ऐं पाकिस्तान बार काउंसिल जे मेंबर एडवोकेट यूसुफ लगारी साहब सां। जी यूसुफ लगारी साहब, आइन जो आर्टिकल 140A छा थो चवे? 140A जेको आहे सो लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन मुतालिक आहे। उन मुतालिक अॻे लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन जेका हूंदी सभु ब्राउंस कराईंदा, पर अरिड़हीं अमेंडमेंट खां पोइ 140A करे लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन जेका आहे गवर्नमेंट पाकिस्तान जो सब्जेक्ट थी वियो आहे ऐं उहा पाकिस्तान जी इलेक्शन कमीशन कराईंदी। हिन जो फवाद चौधरी जो चवण इहो आहे त कंहिं बि हालत में लोकल छाकाणि सिंध जी गवर्नमेंट खे टोड़े कोन था सघनि, हिन वटि मेजॉरिटी आहे कोन। इहो हिते इमरजेंसी नाफ़िज़ करे या कंहिं तरीक़े सां हंगामी हलतनि जो बहानो वठी या अमन अमान जो बहानो वठी को पंहिंजो सिंध असेंबली खे ॿिनि महीननि लाइ सस्पेंड कनि, उहो ई करे कोन था सघनि छाकाणि हिन वटि मेजॉरिटी नथी मिले, जंहिंजे करे हिन वटि ॿियो को तरीक़ो कोन्हे। अच्छा यूसुफ लगारी साहब, आर्टिकल 140A कंहिं बि सूबे में लागू करण जो अख्तियार कंहिं वटि हूंदो आहे? अख्तियार कोई कोन, 140 कॉन्स्टिट्यूशन जो आहे जो कोई इख्तियारी कोन हिन में ॿुधायो वियो आहे त लोकल गवर्नमेंट जूं इलेक्शनूं जेके आहिनि चेपराउंस में थियणु खपनि। इहो इलेक्शन जेको कराईंदी आहे सो पाकिस्तान इलेक्शन कमीशन कराईंदी आहे। हिन में कंहिंखे इख्तियार कोन्हे, न को गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे आहे न को गवर्नमेंट ऑफ सिंध खे आहे। इलेक्शन कमीशन कराईंदी आहे, पर हिन जे लाइ कुझु रिक्वायरमेंट्स हुजनि। पहिरीं रिक्वायरमेंट्स हूंदी आहे त आदमशुमारी कयल हुजे, हल्का ठहियल हुजनि, उन जूं अपीलूं मंज़ूर थियल हुजनि, उन खां पोइ त इलेक्शन थींदी न हल्का ठहियल आहिनि न आदमशुमारी थियल आहे। हिते जेको असल में बुनियादी ॻाल्हि आहे त इहा का ॻाल्हि करे असल में मसइलो कराची जो आहे। जेका आहे सेंट्रल गवर्नमेंट जेको आहे ॾिसे पई बीठी आहे त मूंखे 2023 में किथे बि सिंध में का जॻह कान थी मिले, तंहिं करे कराची में उहे MQM सां मिली करे सिंध दुश्मनी ते लही आया आहिनि ऐं उहे चाहिनि था त कंहिं हालत में इहो इलेक्शन थिए ऐं हुनमें हुनजो जेको फवाद चौधरी जो बयानु आहे। छा इहो आर्टिकल लागू थियण सां सिंध में इमरजेंसी लागू थी वेंदी? न छा न लागू थींदी, इहो आर्टिकल लागू थी कोन इलेक्शन जो अलाउ कयो। उहो इलेक्शन जो अलाउ तॾहिं इलेक्शन कमीशन कंदी जॾहिं हल्का ठहियल आहे। हाणे सुप्रीम कोर्ट जो इन करे चयो आहे त सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे वञी पिटीशन विझे केरु दाख़िल करे त असांखे लोकल काउंसिल ठहियल आहे, कॉन्स्टिट्यूशन जी भञकड़ी आहे, आइन जी भञकड़ी आहे, तंहिं करे इलेक्शन कमीशन खे हिदायत कई वञे उहो पंहिंजी इलेक्शन कराए। ठीकु आहे यूसुफ लगारी साहब, छा इहो आर्टिकल लागू थियण सां वॾे वज़ीर जा अख्तियार घटिजी वेंदा? छाजा वज़ीर इख्तियार घटि थींदा, छाकाणि हिते जेको आहे अॻे बि थियल आहे, मेयर जेको आहे उहो थींदो, डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि उन्हनि जा चेयरमैन थींदा, वाइस चेयरमैन थींदा, उहो ई त अॻिते हली थींदो न। यूनियन काउंसिलूं आहिनि उहे सभिनी जो थींदो, उहो ई पावर मिलंदो जीअं ज़िले काउंसिल कंदो। पर हींअर जेको ही मुतालबो करे रहिया आहिनि उन मुतालबे जे पोयां हिन जो चवणु इहो आहे हिकु त कराची में सिधो वोट थिए, ॿियो त कराची में जेके डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि इन्हनि खे ख़तमु कयो वञे, हिन जा मुतालबा इहे आहिनि, उनजे करे ई चवनि था। हाणे उहो ॻाल्हि उन पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन हिन में को बि PTI जी गवर्नमेंट हुनजो इख्तियार कोन्हे, न को सुप्रीम कोर्ट जो इख्तियार आहे। सुप्रीम कोर्ट में पिटीशन वेंदी। ठीकु आहे यूसुफ लगारी साहब, मेहरान TV सां ॻाल्हाइण लाइ अव्हां जी महिरबानी।